सिंध समेत सॼे मुल्क में नए साल जी भरपूर आजियां शानदार आतिशबाज़ी कराची में समुंड किनारे ऐं नुमाइश चौरंगीअ ते शानदार आतिशबाज़ीअ जो मुज़ाहिरो कयो वियो। हवाई फायरिंग जे वाक़िअनि में हिकु ॼणो फौत ऐं 19 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इस्लामाबाद, लाहौर, पिशावर, क्वेटा ऐं ॿियनि शहरनि में शानदार आतिशबाज़ी कई वई। मुल्क जे तरक्की ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में नौजवान रोडनि ते निकिरी आया। ज़बरदस्त आतिशबाज़ी कई वई। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हवाई फायरिंग जे वाक़िअनि में 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सदर, गार्डन, लाइट हाउस, हुसैनाबाद, नाज़िमाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में फायरिंग। ज़ख़्मियुनि खे सिविल, जिन्हा ऐं अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। आराम बाग ऐं लांडी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 16 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। SSP सिटी शबीर सेठार जो चवणु आहे त हवाई फायरिंग कंदड़ 2 पुलिस एहलकार बि गिरफ़्तार कया विया आहिनि। दादू में नए साल जे जश्न यतीम नींगरनि खां ज़िंदगी खसे वरिती। ॻोठ चांगिया पमहर में नए साल जे जश्न में फायरिंग दौरान 13 वरियनि जो यतीम नींगर फैज़ान पुट शाह मोहम्मद पमहर गोली लॻण सबबि फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त अमीनाणी पुलिस हवाई फायरिंग ते ज़ाब्तो आणण जी कोशिश न कई, जंहिं सबबि समूरी राति फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो।